पहिरियों जो ॾिठो से जंहिंमहिल माइट खणी आयसि त हुनजी सूरत में कुझु फ़र्क़ु हुयो। वरी तवजो कयो सूरत में कुझु फ़र्क़ु हुयो। मुंहिंजे अखियुनि में पाणीअ जो बालको मुंहिंजो शागिर्दो मतिलबु मुंहिंजो शागिर्द माना बच्चो जंहिंमहिल साईं गुल मोहम्मद शाह सैयद जीलानी बादशाह जनाज़े नमाज़ पढ़ायसि। जनाज़े नमाज़ पढ़ाए दुआ घुरी नातियूं पढ़ी वरी जे मुंहुं ॾिठो से त मुंहं में ईअं चांडराण अचे ख़ुदा जो कसम बल्फ करे इहा छा आहे मुझे करीम रब खे बाॾाइण सां इहो करम थियो। रसूलुल्लाह जी सलात पढ़ी से उहो करम थियो। रसूलुल्लाह जी नात पढ़ी से उहो करम थियो। हे फ़क़ीर ख़ुदा जे वास्ते चङा कम कयूं इहा रब तौफ़ीक़ ॾे त भला कम कयूं। कानून खे हथ में न खणो कानून जी अमां सां गॾिजी मदद कयूं तो कानून असांजी हिफ़ाज़त कंदो असांजी कानून मदद कंदो तव्हां अहिड़े तरीक़े सां जेतिरो थी सघे ग़रीबनि ते रहम खाओ। ही जेके किविल माकोड़ो घुमे थो इन्हनि ते बि रहम खाओ। बेटा साहब फरमा जेको ॻोड़े बि ॻाल्हि कयां पिए त जेको सीटियो सो सटियो फूकियो सो फाटो जंहिं तकबर कयो उहो कंदबर कयो उहे ॾिठासीं। ओ मुझा करीम रब तौबा चाहे तो रब करीम बंदा तो निमाई कर झोक मारे मां तुझा बेड़ा ही पार कर तुझा अगला गुनाह माफ कर। असां खे ते तवज्जो कोन्हे त को हे जहान छडणो भी आहे भला तांग भला रखंदो। हाणे हे ॿुधो आखिरी मनकबत छो त खीर ऐं पीर मंढो थींदो न छा चवंदो खीर ऐं पीर मंढो कोन थींदो आहे। रसूलुल्लाह जो शान आहे मुंहिंजे करीम रब जो शान आहे हमद बारी ताला उन को पंतन पाक जो शान आहे मुर्शिद पागारे नाम रोज़े वारनि जो शान आहे। इन्ही मां तव्हां असांजो भउ थींदो ई कोन फ़क़ीर बि ॻाईंदो त थकबो ई कोन न थकीअ था चओ सुभाणे ईअं कंडी जो भुग खाइण अथव कुल्हे हाँ फाड़े सुभान अल्लाह मुंहिंजा रब तुंहिंजा लख ऐसा असांखे इंसान कोई ॾेॾर करे बि करे पियो सघे जानवर करे बि करे पियो सघे कुटी था वठनि पुछड़ो करे पियो पुछ त मंडे खां पुछ त अंधे खां पुछ त बेसुरे खां उनखे ॾिसी करे चयो थियो सुभान अल्लाह मुंहिंजा करीम रब तुंहिंजा लख ऐसा मुहाबे रसूलुल्लाह जैसा के सोनो सेक्टो बनाए सुभान अल्लाह। इहे जमला तू ख्याल रखी चवंदे न कुरान कसम खणी चवां थो त रब तो ते एॾो राज़ी आहे एॾो तव्हां असां खे राज़ी आहे मुहाबे रसूलुल्लाह जे बेड़ा ई